अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैर, अलाह जे फज़ल करम सां ठीकु ठाक। तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों, अॼु शाम जो पहर आहे, जुमे जो ॾींहुं आहे। आया आहियूं पंहिंजे दोस्तनि सां, हिते मिलियासीं। मशीनूं हलाइनि था या बनी काइनि था, उन्हनि सां मिलियासीं। वरी ॾिठोसीं असांजा पंहिंजनि वॾनि जो मुक़ाम हिते आहे, त वॾनि खे दुआ घुरे वञूं। हीअ असांजो साईं आहे मकान शरीफ़, जंहिंखे चवंदा आहिनि ओतारो, सिंधीअ में चवंदासीं ओतारो। हीअ साईं ओतारो आहे। मरहूम आरी मल्लाह पाणी भरींदो हो, हुन जी ख़िदमत कंदो साईं जी। हीअ असीं हिन जी ओतारे जी टंकी, हीअ टंकी ठहिराई वई उनजे लाइ त रध पचा साईं जे जो थींदो आहे तिल या मेलो चइजे, उनखे मेले जे टाइम ते टंकी भरींदा आहिनि पाणीअ सां, पोइ रध पचा थींदी आहे, पोइ माण्हू ख़ैरात खणण ईंदा आहिनि। हीअ साईं मकान शरीफ़ जो नज़ारो, अंदरियूं मकान शरीफ़ जो अंदरियूं नज़ारो। दोस्तों, हीअ मुसाफ़िर त अची वेहंदा, पाणी पीअंदा आहिनि ऐं साह पटे पोइ जेको सो हलिया वेंदा आहिनि। जॾहिं वरी 12 महीननि में इहो ॾींहुं ईंदो आहे, मेलो मलाखड़ो बि लॻंदो आहे। पोइ दोस्त ओसो पासो संगत साथ सभिनी क़ौम जा माण्हू अची हिते ॾिसण बि ईंदा आहिनि मल। हीअ साईं मस्जिद सगोरी, नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद सगोरी बि जेको सो ठाही वई आहे। हीअ साईं फ़सुल, हीअ साईं ॻोठ कलरीअ गांचनि जा फ़सुल, ॻोठ गांचनि जा फ़सुल। हे तव्हां ॾिसो पिया सरसब्ज़ इलाइक़ो साओ, हीअ साईं साओ हो कलरी साम्हूं आहे, नज़र बि अचे, टावर बि नज़र पियो अचे। हे साईं जेको सो मंज़र साईं असांजे ॾाढे पीर जे ओतारे जो मंज़र, ॾाढे पीर जे ओतारे मंज़र। हीअ साईं ॿाहिरियों अहातो, हीअ जाबलू इलाइक़ो आहे, जबल ते हीअ ठहियल आहिनि मकान शरीफ़। जेको हीअ असां उतारो आहे, इहो बि जबल ते आहे। ऐं असांजे वॾनि जे ख़ानदान जो जेके क़बरूं ऐं क़ब्रस्तान, उहो बि जबल जे माना ॻोठ खां तक़रीबन 3-4 किलोमीटर परे आहे, मथे आहे जबल, ओलह साइड। दोस्तों, हीअ नज़ारो ऐं वॾनि ते हली कुल पढ़ूं। तव्हां बि दुआ कजो, तव्हां पंहिंजे वॾनि ते, तव्हांजे वॾनि ते बि जेको सो दरूद दुआ मोकिलींदा कयो, छो त वॾनि ते असांजो इहो फ़र्ज़ु आहे त वॾनि ते असीं जेको सो कुल क़ुर खानी जेको सो पढ़ूं ऐं दुआ जे लाइ हलूं था मथे। हीअ साईं जेको सो शाम जे टाइम में मंज़र आहे, ॻोठ गांचा, ॻोठ कलरी, ॿिन्ही ॻोठनि जो, टियों ॻोठ घर वारी, उन जे ॻोठनि जो जेको सो ही मंज़र। हिते उन्हनि जा वॾा क़ब्रस्तान हिन में सुतल आहिनि। अॼु उन्हनि ते दुआ घुरूं था, हली कुल पढ़ूं था। हिते मुसाफ़िर अची साह पटीनि था। दोस्तों, अचो त हलूं अॻिते। दोस्तों, आया आहियूं वॾनि जे क़ब्रस्तान ते। हीअ क़दीमी क़ब्रस्तान असांजो वॾनि जो, तव्हां बि ॾिसो। हीअ साईं क़ब्रस्तान नज़र अली वलद नसीर खान कैंचो। दीन मोहम्मद वलद साईं गाज़ी क़ब्रस्तान आहे। दोस्तों, हीअ असांजो मरहूम गाज़ी ख़ान साईं, अलाह साईं जन्नत में जायूं ॾींदुसि। हीअ साईं तुरबत हुन जी आहे। हीअ मरहूम उस्ताद हो, असांजी औलाद खे पढ़ाएं ऐं अॼु जेको सो साईं 100 वरी पूरा करे पंहिंजे क़ब्रस्तान सुतो पियो आहे। दोस्तों, साईं जे लाइ कुल पढ़ूं ऐं बख़्शियूंसि। दोस्तों, हीअ असांजो क़ब्रस्तान तमामु पुराणो आहे, 70-80 साल जो पुराणो आहे। हिते सभी माण्हू सुतल पंहिंजे ख़ुदा जी ज़मीन में
जंहिंमें जेके से काफ़ी वक़्त खां असांजा वॾा या ॿियनि जा वॾा हिते सुतल आहिनि। पोइ जुमे ते या ॿिए अहिड़ा ॾींहं ख़ासि अचनि था, पोइ उन्हनि ते अची असीं जेको सो कुल क़ुर शरीफ़ जा ख़तमा बख़्शींदा आहियूं। अॼु बि अहिड़ो मूड थी पियो मुंहिंजे दोस्तनि खे घुमायूं ऐं दुआ बि घुरूं, दोस्तनि जे लाइ बि दुआ घुरूं, सभिनी रसूल पाक जी उम्मत जे लाइ बि दुआ घुरूं हली। सो शौक़त सां गॾु मां आयुसि अॼु। असांजो क़ब्रस्तान आहे ॾाढो पीर, साईं ॾाढो पीर, आरियाणी पीर चवंदा आहियूं। उन क़ब्रस्तान क़ब्र साईं आहे हिन पासे, उहा तव्हांखे बि ॾेखारियूं था। ऐं हीउ मरहम गाज़ी ख़ान हो, कुल असां पढ़िया, असां उनखे बख़्शियो। जेके बि सुतल आहिनि उन्हनि खे बि असां बख़्शियो, जेके क़ब्रस्तान में सुतल आहिनि। अलाह साईं ख़ैरु करे जग जहान बचनि जो। हीअ साईं असांजो क़ब्रस्तान जो नज़ारो ऐं मंज़र। ऐं वरी हलूं था असीं पंहिंजनि रिश्तेदारनि ॾे ऐं उन्हनि खे कुल बख़्शियूं। हे साईं वॾनि जा तुरबतूं, उन्हनि जा नाला। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर, अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर, अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर। साईं बख़्श अली, साईं मरहम बख़्श अली जो साईं हे तुरबत आहे साईं। असांजो दोस्त, प्यारो दोस्त साईं बख़्श अली खान जो उस्ताद हो, गुज़ारे वियो हुन फ़ानी दुनिया मां। ऐं हुन सां गॾु हीअ अदी हुनजी हुई, हीअ वीचारी ठीकु कान हुई, पोइ अलाह खे प्यारी थी वई। साईं बख़्श अली जी न्याणी माहिविश। दोस्तों असांजे वॾनि खे दुआ कयो। साईं बख़्श अली शुक्रिया। हिन जी ख़बर न आहे मूंखे यार। हीअ राणो खान आहे, हीअ साईं राणो खान कराणी, हीअ राणो खान कराणी जी साईं। हीअ साईं माइट शौक़त जा वेझा आहिनि। ही शौक़त कुल बि पढ़ेनि, कुल बि पढ़ेनि। अमर जी हा हीअ अमर जी हा चाचा जी जो है। हे साईं असांजे ख़ानदान जो हे जेको शुरात थिए थी, ही हितां खां वठी हलियो वञे। साईं ॾिसो न, हीउ मंज़र केॾो आहे, केतिरा वॾा सुतल आहिनि। अलाह साईं जेकॾहिं हिन दुनिया में हुजनि हा त असांजो केॾो ख़ानदान ऐं असांजे ॻोठ में केतिरा माण्हू कोम रहिया। हीउ सॼो क़ब्रस्तान जेको सो माण्हू सुतल आहे, क़दीमी पुराणो क़दीम। जंहिंमें 8-7 माण्हू दफ़न थियल आहिनि, 5-5 हा कंहिंमें 50 माण्हू दफ़न थियल आहे, कंहिंमें 60 थियल आहे, कंहिंमें 70 थियल आहे। इहा चाचा हाजी आहे हीअ हा मरहूम कंडो। असां यार ग़लती कोन, असां वॾनि ते शुरू ठारायूं कोन। ये भी 5 आहिनि। हा टोटल 5 आहिनि। हा हिते सभु हिन काराणी वेसाणी। हीअ पढ़ो जुमो ख़ान गांचो। साईं जुमो ख़ान गांचो मुंहिंजो वेगो मामो। हे साईं मरहूम जी अलाह साईं जन्नत में जायूं ॾींदुसि। अचो त कुल पढ़ां हली। साईं क़ब्रस्तान जो नज़ारो हीअ। ही को सो असांजे वॾनि जूं आहिनि। यार मोहम्मद जी आहे। हा ही यार मोहम्मद जी आहे। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर। वॾनि ते यार वेही पढ़ूं क़ुरान शरीफ़, कुल पढ़। मुंहिंजा साईं गॾे घुरी छॾियमि सभिनि जे लाइ टोटल। अच्छा मुंहिंजे रूहनि खे सवाबु ॾिनो, ॾाढे शहीद था। अच्छा मुंहिंजे ॿ जेके पीर बुज़ुर्ग वली जेके बि हिन क़ब्रस्तान में आहिनि, उनजे रूहनि खे सवाबु ॾे मुंहिंजा मालिक साईं। अच्छा सभिनि जे लाइ टोटल न, गॾु हिकिड़ी दुआ घुरी छॾियमि। सही सही। हा मूंखे ॾे तव्हां न दुआ घुर त हेॾां अचो, हेॾां असांजा वॾा थी हिन लाइन में थी। ही सभु आहिनि, 5 आहिनि न। सभु हीअ ही 5 आहिनि हितां खां वठी। हा हिन खां वठी
औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला अना अअबुदु मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुदु लकुम दीनुकुम वलिय दीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाह। दोस्तों हाणे अल्लाह साईं ख़ैरु कंदो। तव्हां ते हर वक़्तु तव्हांखे चवंदा आहियूं स्पेशल इहा तव्हांजी महिरबानी हूंदी आहे त बराए महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं लाइक बि कयो। दोस्तों तव्हांजे लाइक न कंदो, शेयर न कंदो त ॿियो केरु कंदो। तव्हां दोस्त भाइर आहियो। सो अॼु निकितासीं वॾनि जे क़ब्रस्तान ते कुल पढ़ियासीं ऐं ख़त्मु बख़्शियोसीं। अलाह साईं क़बूल फ़रमाईंदो। अलाह साईं तव्हांजे जेके वयल रिश्तेदार या मिट माइट आहिनि अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जायूं ॾींदो। अलाह पाक जग जहान बचनि जो ख़ैरु, हिंदू मुस्लिम जो ख़ैरु, यहूदी काफ़िर जो बि ख़ैरु। दोस्तों हीअ असांजे गांचा क़ौम जो क़ब्रस्तान जेको अॼु तव्हांखे ॾेखारियूं था। छो त हाणे तव्हां घुमी फिरी दुआ घुरीसूं, हाणे ख़ैर जो हलूं ॻोठ। सवें सालनि खां सुतल साईं त अहिड़ियूं के क़बरूं आहिनि पुराणे ज़माने जूं जो असांखे वॾा ॿुधाईंदा त 8-8, 10-10 लाश हिकिड़ी क़बर में माना दफ़न थियल आहिनि। अहिड़ो को दौरु आयो जंहिंमें जेका कुदरती वबा या बीमारी इंसान में पैदा थी, उहा बीमारीअ जे करे पोइ ॻोठ मां 2-2, 3-3 लाश, 5-5 लाश या इन खां अॻे जंगियूं लॻियूं जंगनि जूं त उनखे माण्हू जेको सो कवर कोन करे सघंदा हुआ ऐं पोइ दफ़नाईंदा हुआ 4 लाश 5 लाश। सो अलाह साईं ख़ैरु हीअ पुराणियूं सिरूं बि आहिनि। हीअ पुराणियूं सिरूं तव्हां ॾिसो पिया, इहे क़बरूं जेके से तमामु वॾियूं ऐं इन्हनि में माण्हू घणा दफ़न थियल आहे। क़दीमी मुक़ाम आहे बि। तक़रीबन से असांजे ॻोठ खां ई मुक़ाम जेको सो आहे त 4 किलोमीटर 3 या 4 त थी वेंदो बिल्कुलु हा न। 4 किलोमीटर थी वेंदो मुक़ाम इहो सही 4 किलोमीटर माना थी वेंदो अंदाज़े सां। पोइ माण्हू पंधु ईंदा आहिनि, के मोटर साइकिल ते अचनि था, के अहिड़े हिसाब सां। दोस्तों हाणे जिते हुजो ख़ुशि हुजो, अलाह साईं ख़ुशि कंदो। तव्हां जूं दुआऊं असां सां गॾु, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु। अलाह साईं ख़ैरु कंदो। हाणे हलूं था ॻोठ जेको सो वरी ॿिया बि कमु करणा आहिनि, इन जे करे तव्हां खां मोकिलायूं था। महिरबानी दुआनि में यादि। ख़ुदा हाफ़िज़।